नमस्ते। माँ नीतू टेका तव्हां सभिनी जो स्वागत करे रही हूँ। जायके जो मज़े नमस्ते नमस्ते। तव्हां असांखे छा सेखारण वारा आहियो? अॼु मां तव्हांखे पाव भाजी सेखारण वारी। बाज़ार में हिनखे पाव भाजी चवंदा आहियूं, मगर असां सिंधी छा चवंदा आहियूं? डबल रोटी ऐं भाॼी देर सेखारियूं। त अॼु मां तव्हांखे उहो सेखारण वारी आहियां। हुनमें छा छा खपंदो? उनमें त पहिरियों त वाङण, गुल गोभी, कद्दू बि चवंदा आहिनि, के हिनखे दूधी चवंदा आहिनि, बसर, टमाटा, पटाटा, ॻाढ़ो मिर्च, लूण, हैड, पीज़, सावा धाणा, तेल, साओ मिर्च, थूम अदरक जी पेस्ट ऐं गरम मसालो। ऐं हिन सभिनी भाॼियुनि खे पहिरियों असां हिनखे ॿाफींदासीं। त पाणी गरम करणु रखूंसि था। ऐं पटाटनि खे त मां छिले रखियो आहे, हिनखे कटिंग करे विझंदा वेंदासीं। 4 कटिंग करे विझी छॾंदासीं, छो बाफ़ जी त चङी तरह वेंदा। इहे त सभु भाॼियुनि खे बाफ़णियूं आहिनि। हाणे गुल गोभी, दूधी, ऐं वाङणनि जा हीअं ई न विझंदासीं, खलूं सुठो न आहे। हिन जी खलू लाहे करे पोइ विझंदासीं वाङणनि खे। त खलू लाहे थी छॾांसि। खलू लाहे रखंदासीं त कारा थी वेंदा वाङण। इन करे हाणे खलू लाहे करे हुन में सिधो पाणीअ में विझी छॾंदासीं। ऐं हिन पाणीअ में लूणु ऐं हैड बि विझी छॾंदासीं हींअर ई, जे सभु भाॼियुनि पीलो कलर लॻी वञे। ऐं वाङण जा छिलका लही आहे, हिननि खे कटिंग करे विझी छॾंदासीं हिन में। भले वॾी कटिंग हुजे न, बाफ़िजी वेंदासीं। ऐं हिन सभिनी भाॼियुनि खे मां धोई करे उघी करे पोइ रखियूं आहिनि। त धोइण खां सवाइ का बि भाॼी न विझिजो। ऐं हिन में लूणु विझंदासीं, जीअं सभु भाॼियुनि खे लूणु लॻी वञे ऐं अंदरां फिकियूं न लॻनि। पटाटो आहे, जीअं सभु गुल गोभी विधिया आहिनि, सभु भाॼियूं विधियूं आहिनि, जीअं हुनखे लूणु बराबरि लॻी वञे। ऐं बिल्कुलु चोथो चिमिचो हैड जो विझंदासीं। हाणे हिनखे ढक ॾेई छॾंदासीं, सभु भाॼियूं बाफ़िजी वञनि। हिनखे 4-5 सीटियूं वॼाइबियूं, जीअं चङी तरह भाॼियूं सभु बाफ़िजी वञनि। ऐं फास्ट गैस ते हिनखे रखी छॾंदासीं। हाणे हिन भाॼियुनि खे बाफ़े करे असां रखियूं आहिनि, मिक्स करे रखियूं आहिनि। ऐं हिकु सिपरीअ में तेल विझंदासीं, 2 केवड़ा तेल जा विझंदासीं। हिन में तेल वधीक हूंदो न त मथां ॾिसण में सुठो लॻंदो आहे तेल। तेल गरम थी वियो। हाणे हिन में बसर विझंदासीं, बसर खे ॻाढ़ो कंदासीं, थोरो ॻाढ़ो कंदासीं। थोरो लूणु विझंदासीं, जल्दी थी वञे बसर ॻाढ़ो। बसर थी वियो। हाणे हिन में विच करे तेल विच में अची वञे, पोइ हिन में जेकी थूम हुई उहा विझंदासीं। पहिरियों हिन करे न विधीसीं, थोरी ॻाढ़ी जी थी वञे न वधीक। हींअर विझी करे हिनखे घुमाए छॾंदासीं, तरिजी वई थूम। ऐं टमाटा विझंदासीं। हिन में लूण त भाॼियुनि में पियल आहे, हिन में बाक़ी हाणे थोरो विझंदासीं, थोरो बसर में विझोसीं, थोरो हींअर विझंदासीं। ॻाढ़ो मिर्च 1 चिमचो,
पाव भाजी मसालो, ऐं हिनखे चङी तरह घुमाईंदासीं जीअं चङी तरह सिझी वञे। टमाटो ऐं बसर मेल खाइजी वञे। हाणे हिन में जेके भाॼियूं असां बॉइल बाफ़े रखियूं आहिनि उहे भाॼियूं हिन में मिक्स कंदासीं। पीस विझंदासीं। पीस विझी ढक ॾेई रखी छॾंदासीं जैसे सिझी वञे चङी तरह। हिन में पाणी न विझंदासीं, हिन भाॼी जो पाणी निकिरंदो न, छो बाफ़ियल आहिनि त बाफ़ियल जो त पाणी निकिरंदो न। हिनखे ढक ॾेई करे रखी छॾंदासीं जैसे तेल ते भाॼी अची वञे। ॾिसो पाव भाजी ठही वई आहे। ईअं हाणे खाई बि ॾिसिजो कीअं ठही आहे। ॾिसो तेल ते अची वई आहे न। ऐं हिनखे पाईंदासीं। गरमा गरम खाइण में मज़ो ई अलॻि अथव हिन पाव भाॼीअ जो। त गैस बंदि करे ऐं हिन मथां चीज़ विझंदासीं।